नाज़रीन, अहम ख़बर रवां खे ॾियूं पिया त जिन्हा हाउस ऐं अस्करी टावर ते हमले वारे केस में ख़दीजा शाह समेत 6 ॼणनि जी ज़मानत मंज़ूर थी वई आहे। लाहौर हाई कोर्ट जी जस्टिस आलिया नीलम जी सरबराही में 2 रुकनी बेंच महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे 6 ॼणनि जी ज़मानत मंज़ूर कई। ज़मानतूं मंज़ूर थींदड़ ॿियनि जवाबदारनि में ओस्मान शरीफ, मोहम्मद शहबाज, सुलेमान कादरी, फैज़ अहमद ऐं अरबाज़ खान शामिल आहिनि। फ़ैसिलो ॿुधण वक़्तु ख़दीजा शाह जो मुड़ुसु अमर जी भेण समेत ॿिया रिश्तेदार अदालत में मौजूद हुआ। नाज़रीन, बिरो ॿीहर अहम ख़बर रवां खे ॾियूं पिया त जिन्हा हाउस ऐं अस्करी टावर ते हमले वारे केस में ख़दीजा शाह समेत 6 ॼणनि जी ज़मानत मंज़ूर थी वई आहे। लाहौर हाई कोर्ट जी जस्टिस आलिया नीलम जी सरबराही में 2 रुकनी बेंच महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे 6 ॼणनि जी ज़मानत मंज़ूर कई। ज़मानतूं मंज़ूर थींदड़ ॿियनि जवाबदारनि में ओस्मान शरीफ, मोहम्मद शहबाज, सुलेमान कादरी, फैज़ अहमद ऐं अरबाज़ खान शामिल आहिनि। फ़ैसिलो ॿुधण वक़्तु ख़दीजा शाह जो मुड़ुसु अमर ऐं भेण समेत ॿिया रिश्तेदार अदालत में मौजूद हुआ।